कोर्ट जज जस्टिस मंसूर अली शाह जस्टिस अतर मिनुल्ला इस्तीफ़ा मंजूर क्यों गुजरल ॾींहुं सुप्रीम कोर्ट के सीनियर तरीन जज जस्टिस मंसूर अली शाह जस्टिस अतर मिनुल्ला 27वीं तरमीम के आइन ते हमलो करार ॾींदे इस्तीफ़ाऊं ॾिनियूं हुयूं। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर के वज़ीर अज़म चौधरी अनवारुल हक ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराए छॾी। पीपी तरफ़ां फैसल राठौड़ आज़ाद कश्मीर के वज़ीर अज़म जो उम्मीदवार नामज़द पीपी अॻवान राजा परवेज़ अशरफ ने चोणाई तो असांजा नंबर पूरा आहिनि, असां आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहींदासीं। पीपल्स पार्टी की हुकूमत कश्मीर में बेहतरी आणींदी। पाकिस्तान कंहिं बि दहशतगर्द ग्रुप TTP या BLA सां ॻाल्हियूं न कंदो। अफ़गान रिजीम पंहिंजी सरज़मीन तां दहशतगर्दी खे रोकण में नाकाम आहे। अफ़गान रिजीम दौरान दहशतगर्दी के वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो। पाकिस्तान अंदर सरगर्म दहशतगर्द गिरोह अफ़गान शहरियुनि खे बदल आहे। पाकिस्तान में पश्तून क़ौम परस्ती के भड़काइण की कोशिश कई पई वञे। परॾी तर्जमान ताहिर हुसैन इंदिराबी की हफ़्तेवार न्यूज़ ब्रीफिंग संदसि चवणाई त अफ़गान रिजीम के दहशतगर्दी जा समूरा सबूत फराहम कया। उम्मीद आहे त अफ़गान तालिबान TTP ख़िलाफ़ कार्रवाई कंदो। अवाम पाक फ़ौज सां गॾु आहे। हू दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ हर क़दम खणंदा। उर्दन जो शाह अब्दुल्ला दोइम वज़ीर अज़म की दावत ते सुभाणे पाकिस्तान ईंदो। ऐवान सदर में शाह अब्दुल्ला दोइम के आला सिविल एवार्ड सां नवाज़ो वेंदो। चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस यहया अफरीदी की सरबराही में फुल कोर्ट इजलास। पधराई मूजिब फुल कोर्ट इजलास में मुनीफ पराचा के सीनियर एडवोकेट सुप्रीम कोर्ट जो दर्जो ॾियण की मंजूरी ॾिनी वई। अदालती कारकर्दगी बेहतर बणाइण लाइ नवां रूल्स जोड़िया विया। फुल कोर्ट सुप्रीम कोर्ट रूल्स 2025 जी अपडेट्स मंजूर करे वरिती। कमेटी रूल्स 1980 ऐं 2025 जो मुकमल जाइज़ो वरितो। जस्टिस अमीनुद्दीन पहिरीं वफ़ाक़ी आइनी अदालत के चीफ जस्टिस तौर कसम खणी वरितो। ऐवान सदर में वफ़ाक़ी आइनी अदालत के चीफ जस्टिस के उहिदे की हलफ़ खणण वारी तक़रीब। सदर आसिफली ज़रदारी जस्टिस अमीनुद्दीन खान के उहिदे जो हलफ़ खणायो। हलफ़बरदारी तक़रीब में वज़ीर अज़म शहबाज शरीफ, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, हवाई ऐं सामूंडी फ़ौज के सरबराहन की शिरकत। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, नायब वज़ीर अज़म इसहाक़ डार, ख़ातून अव्वल आसिफा भुट्टो ज़रदारी, वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया हलफ़बरदारी तक़रीब में शरीक। वफ़ाक़ी आइनी अदालत के जजिस हलफ़ खणी वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट में आइनी अदालत के जजिस की हलफ़बरदारी तक़रीब। आइनी अदालत के सरबराह जस्टिस अमीनुद्दीन ॿियनि जजनि के हलफ़ खणायो। वफ़ाक़ी आइनी अदालत के 6 जजिस की मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। जस्टिस हसन अज़हर रिज़वी, जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस अरशद हुसैन शाह आइनी अदालत जज मुक़रर। जस्टिस अली बाकिर नजफी, जस्टिस करीम आगा ऐं जस्टिस रोज़ी खान आइनी अदालत में मुक़रर। वफ़ाक़ी आइनी अदालत चीफ जस्टिस समेत 13 जजिस से बदल हूंदी। वफ़ाक़ी आइनी अदालत इस्लामाबाद हाई कोर्ट के मथे फ्लोर ते क़ाइम थींदी। जजिस जो एक टोलो आइन ऐं कानून बदिरां कंहिं जी सियासी मफ़ाद जो मुहाफ़िज़ बणियल हो। आधी रात जो 1 कलाक में 52 कानून पास कंदड़ ऐं असेंबली टोड़ण वारा असांखे आइनी तरमीम ऐं कानून साज़ी ते ताना ॾेई रहिया आहिनि। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो समाजी राब्तनि वारी प्लेटफॉर्म एक्स ते जारी कयल बयान। ख्वाजा आसिफ जो इहा शाइरी तॾहिं यादि न आई जॾहिं इंसाफ़ जो क़त्लेआम थी रहियो हो। ही शाइरी लिखण खां पहिरियां पंहिंजो माज़ी यादि कनि हा। इक़्तिदार खे टेक ॾियण लाइ वल्दियत जे ख़ाननि में जनरल बाजवा जो नालो लिखंदड़ माण्हू पाक दामनी ते लेक्चर ॾेई रहिया आहिनि।
सेनेट में आर्मी एक्ट तरमीमी बिल 2025 अक्सरियत राय सां मंजूर। ऐवान पाक एयरफोर्स एक्ट तरमीमी बिल ऐं पाकिस्तान नेवी आर्डिनेंस तरमीमी बिल जी बि मंजूरी ॾेई छॾी। JUI ऐं PTI मेंबरनि जी मुखालिफ़त। हुमायूं महमद ऐं कामरान मुर्तज़ा आर्मी एक्ट तरमीमी बिल खे कमेटी उमाननि जो मुतालबो कयो। तरमीमी बिलनि जी शिकवार मंजूरी वरिती वई। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त 27 आइनी तरमीम खां पोइ आर्मी नेवी ऐं एयरफोर्स तरमीमी बिलनि जी मंजूरी जी ज़रूरत हुई। सेनेट सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी बिल पिणु मंजूर करे वरितो। ताजिकिस्तान जे बचाव वारे वज़ीर जो GHQ जो दौरो। फील्ड मार्शल सैरासी मुनीर सां मुलाक़ात। ISPR मूजिब मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी ऐं इलाक़ाई सलामती जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। बतरफ़ो दिफ़ाई ऐं अस्करी सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। दहशतगर्दी ख़िलाफ़ तरबियत ऐं इलाक़ाई सलामती जे शोबनि में सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। फील्ड मार्शल जो ताजिकिस्तान सां दिफ़ाई ऐं अस्करी लाॻापनि खे हथी ॾियण जे अज़्म जो इज़हार। रांदियुनि सां सूबनि ऐं क़ौमनि जे विच में रिश्ता वधीक मज़बूत थियनि था। सिंध हुकूमत रांदियुनि जी तरक़ी ऐं रांदीगरनि जी हिमत अफ़ज़ाई लाइ पुरज़्म आहे। रांदियुनि जे इंफ्रास्ट्रक्चर ते वॾे पैमाने ते सीड़पकारी कई पई वञे। 18 वरह बैदि कराची ॿीहर नेशनल गेम्स जी मेज़बानी लाइ मुकमल तयारु आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो मशल बरदार रैली जी इफ़्तिताई तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे कराची रोशनियुनि उमीदुनि ऐं ख़्वाबनि जो शहर आहे जेको सिंध जो दिलि ऐं पाकिस्तान जी सुञाणप आहे। सिंध लाइ 15वीं नेशनल गेम्स जो मेज़बान थियणु वॾी इज़त ऐं फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। तक़रीब में 15वीं नेशनल गेम्स 2025 जो लोगो जी महूरत पिणु कयो वियो। सिंध के मुख्तलिफ शहरन में रोड हादसनि में ॿारड़ी समेत 5 ॼणा फोत। पनियाकिल में क़ौमी इशारा जे ट्रक जो मोटरसाइकिल के टक्कर। ॻोठ वारी दड़ोवासी वज़ीर अली चाचड़ हयाती विञाए वेठो। शाहपुर चाकर भरिसां ॻोठ शेर खान टालपुर वटि ॿिनि मोटरसाइकिलनि जे ज़ोरदार टक्कर में 3 वरह जी ॿारड़ी महनाज़ टालपुर फोत थी वई। 2 ॼणा ज़ख़्मी। यारू लुंड भरिसां ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 2 ॼणा अजल जो शिकार। सिल्वर फार्म वटि रोड हादसे में ॻोठ महमूद पिताफी वासी लतो पिताफी ऐं संदसि दोस्त फोत थी विया। मटियारी में क़ौमी इशारा ते ॻोठ मेवट जी वसीन वटि अणसुञातल गाॾी जी टक्कर में वाटड़ू फोत। संदसि सुञाणप न थी सघी।